अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। संगत अॼु असां सां गॾु रहिजो। नारायण, कागान, इस्लामाबाद, लाहौर, मरी सॼो घुमंदासीं हिन व्लॉग में। गॾु रहिजो। असांजी पहिरीं मंज़िल आहे एशिया जो ख़ूबसूरत तरीन कैपिटल शहर इस्लामाबाद। 5 hours later. From beholding your beauty, oh my Lord, accept this plea. असां फाइनली फैसल मस्जिद ॾिठी 5000 रुपया से अॼु पहिरियों टका ॾिठी आहे। A few minutes later. ही फ्लैट असां अॼु राति जे लाइ वरितो आहे। हिन में 3 कमरा आहिनि ऐं हिन कमरे ते असां कब्ज़ो कयो आहे। The next day. असां ख़ैर किथे वेठो आहीं भाऊ? इस्लामाबाद वेठो हाणे हलूं नारायण। तूं घुमण आई? हाँ वाड़े वाह। नारायण मन घुमंदे तूं सीट ते सॼी सीट आशिम दो वलारे 4 ॼणा पोयां वेठा हुआ असां नारायण पैदा वञी। ख़ुशि आहियो किबला? महिरबानी सही त असांखे वठी आया। इहा ॻाल्हि आहे। इस्लामाबाद खां थींदे हज़ारा मोटरवे जो सहारो वठंदे सरसब्ज़ पहाड़नि जबलनि खां गुज़रंदे ख़ूबसूरत मंज़र पसंदे असां नारायण जी तरफ़ वञी रहिया आहियूं। वो तन्हा कौन है? अल्लाह बादशाह वो कौन है? अल्लाह मेहरबा वो कौन है? ख़ूबसूरत वादियुनि खां थींदे जबलनि ऐं पहाड़नि जी ख़ूबसूरती ॾिसंदे असां नारायण अची पहुतासीं। हे असांजो होटल आहे। गाॾी असांजी बीठी। नारायण में मदीने शरीफ जी फिकुल आहे बागान में। हेलो अस्सलाम वालेकुम मामा छा हाल आहे? सलाम। नारायण जा मज़ा पिया था वठूं बाबा। सीए में ऐं कीअं सी ॾाढो आहे। अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि असांजा नौजवान कुझु वतन न नारायण में सफ़ा जाम सी आहे। हींअर राति जा 9 थिया आहिनि। हींअर ई 6 सेंटीग्रेड आहे। राति जो त टेम्परेचर माइनस में थो हले वञे। सिंध में ॾाढी गर्मी। हाणे हिते वरी सी आई एंजॉय पिया कयूं। The next day. वालेकुम चाचा जी। माशाअल्लाह। इन सां गॾु असां वञूं था सैफुल मलूक ते। हाणे किथे था हलूं? अस्सलाम वालेकुम भाईजान, क्या हाल है? खैरियत है? अभी हम जा रहे हैं लालाजार पे अच्छा फिर और उसके बाद हम जाएंगे सैफुल मलूक पे। मिठड़ो दिल पर साईं भारत ते ये पंहिंजी जबलनि में अल्लाह दिखायूं त ॾिसो अदा कयूं त फाइनली असां पहुता आहियूं सूरन जो वाक़ई ते अल्लाह रसूल जेके बुज़ुर्ग जो क़ुर सॼो असां पढ़ी इहे 40 चढ़ियूं आहिनि। वाक़ई ते हाशिम डपु कोन पियो थिए भई साह पियो वञे। हा साफ़ वञे चए थो असांखे परवाह न परवाह टाइरनि जी। हिकु अज़ीम नुक़्तो बयानु कया थो इहो। ही आहे लालाज़ार जेको चोतरफ़ जबलनि जे विच में वणनि सां भरियल हिकु ख़ूबसूरत तरीन जबल आहे। या रसूल अल्लाह मां निहारियो खिली खिकारियो मां निहारियो सुभान अल्लाह अमा जो आका दीदार सुभान अल्लाह। लालाज़ार मां थी आयासीं। मज़ो आयो माशाअल्लाह। वाट ते बीठासीं ऐं चश्मो ॾिठोसीं। हिते लथऊं फोटो वोटो कढंदासीं। पाणी सफ़ा बर्फ़ जहिड़ो पाणी आहे। सफ़ा थधो आहे। वाक़ई हिते थधाण हिते पई महसूसु थिए। सुभान अल्लाह।
क्या हाल है भाई? हाँ माशाल्लाह चाचा वाह वॾो ड्राइवर आहे वाक़ई से जियो सैफुल मलूक का रस्तो फाइनली पहुंचियासीं सैफुल मलूक झील ते 10 किलोमीटर हुया पर 1.5 कलाक लगो असां ईंदे ईंदे वॾो सी आहे बाबा हिते वॾो सी आहे सफ़ा जाम कीअं हुसैन हुसैन चए पियो मां सूटर कोन थो खणी अचां हथ ठरी सुन थी विया हिन लाइ ॿार कढूं था सुन था थी वञनि हिन लाइ एॾो सी बाबा فيا حب فيا وجد واشتياق لا يحد يا رسول الله قلبي لم ॾिठी सी सैफुल मलूक झील हाणे वञूंगा वापसि बाक़ाइदे संगत ये सी लॻो आहे बाक़ाइदे आशमी हालत ॾिसो A few inches later. जज़ाकल्ला ख़ैरा माशाल्लाह अदा फाइनली पुॼी वियासीं यार सुभान अल्लाह वाह साईं वाह मज़ो अची वियो हिन रेस्टोरेंट ते हींअर मानी खाधी आहे राति जी हाणे हलूं था होटल ते हे असांजो होटल आहे सुभान अल्लाह और दो कौमी असेंबली के अरकान शामिल है पार्लिमानी A few moments later. ये अम्मी जे लाइ वरिती आहे जज़ाकल्ला बड़ी मेहरबानी सर सराजीत भाई को सुधारो हाँ तुंहिंजे मां अध ते बि कोन थो अचां मां टाइम लगेगा टाइम लगेगा टाइम लगेगा वाला खुश है तो सही है हाँ मज़ो अचे तो भला मज़ो लॻो पिया आयो सी आहे ॾाढो अच्छा एंजॉय कयो अथई कोन कयो अथई अॼु सैफुल मलूक वियो ॾाढो मज़ो आयो लालाज़ार ख़राबु निसार साहु वञे अच्छा लालाज़ार में मज़ो हुयो घोड़े ते चढ़ियो ऐं घोड़े ते कोन चढ़ियो अरे बेकार माण्हू ज़िप लाइन ते चढ़ियो सही आहे ज़िंदगी तुंहिंजी सफल थी वई इतना नहीं होगा मामे रायतो खपे बाबा अच्छा माशाल्लाह माशाल्लाह सुभाणे नारायण मां असांजी वापसी The next day. वाह हींअर असांजी वापसी नारायण मां सामान मां रखियो जी वाह ओके जी साईं तव्हां हलो था या असां अचूं था तव्हां पोयां पोयां रेडी लॻो पिया मां तव्हां भलो था असां गॾु जी जी वाह तव्हां बेवफ़ाई करे वञो था अॻु में असां खां हा ऐं आया पोइ वरी वञो अॻु में था बसि बहरहाल असां बि इंशाअल्लाह सफ़र रवां दवा कंदासीं असां वेंदासीं बालाकोट पोइ ॿी राति वेंदासीं मानसरा अच्छा पोइ असां वरी इंशाअल्लाह सफ़र शुरू कंदासीं दादू जे लाइ वाह वाह नाश्तो कयो आहे हींअर हाणे बसि नाश्तो करे निकिरूं था वापसि जे लाइ हाणे असां निकिता आहियूं मरी जी तरफ़ सदाईं मरी जी तारीफ़ ॿुधी हुईसीं अॼु असां ॾिसंदासीं पंहिंजी अखियुनि सां सुभाणे ख़ैर लॻो पियो आहे साईं ॾाढो मज़ो लॻो पियो आहे हिते हे आबशार जे मथां वेठा आहियूं असां हिते हाणे चांहि बांहि पीअंदासीं पकोड़ा वकोड़ा खाईंदासीं हाशिम छा थो चए हाशिम चए थो त हिते हाणे जे खट टुटी पई त असां हेठि किरी पाणी में किरी पवंदा छा थींदो असांजो उसकी सब निशान है सब दिलों की जान है ये दा असां मुज़फ़राबाद पहुता आहियूं आज़ाद कश्मीर जो कादी जो हंधि इहो अॻ में लिखियलु हूंदो त कश्मीर बनेगा पाकिस्तान हाणे जॻह जॻह ते लिखियो पियो आहे कश्मीर बनेगा ख़ुदि मुख़्तार तबाही करे जॾहिं मुल्क पाकिस्तान जी जान सलाह पुॼंदो
2,000 years later. फाइनली जाए पहुंची असीं हिन चक्कर में लई किथा असां वठी आयो अमराज भाई ये पर चढ़ चढ़ा अल्लाह हुई न 7 कलाक थिया न तकरीबन 40 किलोमीटर असां हीअं पहिरियों दफ़ो मां ज़िंदगी में एॾी देर गाॾी ड्राइव कई आहे हाँ या ड्राइवर मुंहिंजो निमक आराम सुम्ही पियो अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह ये रूम में बनो 205 नंबर अभी रहते हैं संगत हींअर थोड़ी देर रेस्ट कयोसीं हिते होटल ते हाणे हलूं था माल रोड घुमण मुस्तफा हक नुमा सिर कोनो मकान मुस्तफा हक नुमा सिर कोनो मकान माल रोड पे था घूमो रात जो और मज़ो आहे बाक़ाइदे यार हमारी माल ये रोड। बिठायो ज़बरदस्त आहे साॻी आहे जैकेट हली काज़ा वेस्टर्न साइड वांगुर सही या सुठो मदीने ठहियल में आहे। वेंदा आहियूं जेका इहा कुबा स्ट्रीट हा कुबा ॻाल्हि स्ट्रीट साॻी आहे। ॻाल्हि सही आहे ये बिठायल आहे ज़बरदस्त بربي جل الله 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 ما في قلبي غير الله 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 हा भाऊ सी आया न सी आहे चङो आहे माशाल्लाह नारायण में थोरो सवायो सी हिते वरी कुझु घटि आहे The next day. हाणे असां कोहमरी खां थींदे लाहौर जी तरफ़ निकिता आहियूं واشتياق لا يحد يا رسول الله قلبي لم يزل باسمك अस्सलाम वालेकुम नाज़रीन हींअर असां लाहौर में मौजूदु आहियूं ऐं हींअर हलंदासीं जामिया निज़ामिया ये दे लाहौर जी लाहौर गेट पुरानो लाहौर गुआरी गेट है खास हर्ष हुजे त अचे बाबा जामिया निज़ामिया लाहौर हीअ बाबा लाहौर जूं गलियूं पिया था घुमूं असां पहिरियों चकर हीअ आहे लाहौर जी बिरयानी साईं चए थो त वॾी फेमस आहे जामिया निज़ामिया घुमी आयासीं मानी खाधीसीं हाणे हलूं था दाता दरबार بربي جل الله 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 ما في قلبي غير الله 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 हीअ आहे दाता दरबार सदाईं ॿुधंदा हुयासीं अॼु फाइनली असां बि ॾिठीसीं दाता दरबार मस्जिद आहे जॾहिं दादा साईं आया हुया त रावी जे किनारे ते आसान बासान कोन रहिया आहिनि ईअं वेठा ईरान मां आया और जे मौलवी फतवा आई त बाबा इहा जेका आहे मस्जिद क़िबले जे रुख न आहे जेको हिन मस्जिद में निमाज़ पढ़ंदो सो काफ़र आहे दाता साईं फरमायो अॼु जुमो आहे जुमे निमाज़ जेको मुंहिंजे पोयां पढ़ंदो उनखे बैतुल्लाह शरीफ़ जो दीदार कराईंदो सुभान अल्लाह हीअं थियो जो मस्जिद में निमाज़ जुमे जी पढ़ाए दाता साईं चयो अल्लाहु अकबर हज़ारे माण्हू आया अल्लाह अकबर जो थी तो किथे लाहौर किथे रावी जो किनारो माण्हू ॾिसनि पिया त बैतुल्लाह अखियुनि जे आॾो सुबह हाय 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 अंब जो जूस आयो अंब जो जूस माशाअल्लाह अब फाइनली असां घुमी फिरी हींअर वापसी लाइ निकिरूं था अल्लाह साईं हुसैन भाई वेठा ॾिसो त कीअं अधु गुलाबो ॾाढो ॾुखियो आहे ही वीचारा ॾुखिया नासी सोना भई فيا حب فيا وجد واشتياق لا يحد فيا حب فيا وجد
واشتياق لا يحد يا رسول الله 6.5 hours later. घोटकी में हींअर बीठा आहियूं ऐं हाणे मां हितां वेंदुसि करमाबाद साईं वारा अॻियां वेंदा दादू साईं वारा मोकिलाणी सफ़र माशाल्लाह VIP थी वियो बाबा याली से हाणे सामान लाए वियो बाय बाय अस्सलाम वालेकुम उस्ताद हाणे दुआनि में यादि रखिजे सफ़र में लह विचड़ जेके ॻाल्हियूं थियूं उहे भली बर्दाश्त करजे माफ़ करे हलो ठीकु आहे विछोड़ो कयो था वञो बेवफ़ाई कयो था वञो बसि वरी गॾूं वरी गॾु सफ़र असां यादगार दुआनि में यादि रखिजे असांखे माना बेवफ़ाई तो करी जा छॾे थो वञे सफ़र भलो थी वियो माशाल्लाह सलाम चइजे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह हाँ मजीद भाई खैरा अल्हम्दुलिल्लाह बाबा असां ख़ैर सां करमाबाद शरीफ घोटकी में पहुची वियासीं हाणे मूंखे ॾियो इजाज़त अरे इंशाल्लाह जल्दी मिलंदासीं